बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 7 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे ज़िंदगीअ जो मक़सदु। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, उन खां पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। लफ़्ज़ आहे गौर माना सोच। लफ़्ज़ आहे मक़सद माना मतलब। लफ़्ज़ आहे इंजीनियर माना माहिर तैमीरात। लफ़्ज़ आहे साइंसदान माना साइंस जो माहिर। लफ़्ज़ आहे ज़िंदगी माना हयाती। लफ़्ज़ आहे ॾाहे माना अकुलमंद। लफ़्ज़ आहे इरादो माना नियत। लफ़्ज़ आहे खोट माना घटिताई। लफ़्ज़ आहे वांगुर माना जियां या जहिड़ोक। लफ़्ज़ आहे माणे माना हासिल करे। लफ़्ज़ आहे सुठो माना भलो। लफ़्ज़ आहे हैसियत माना सघ पहुच। लफ़्ज़ आहे सेहतमंद माना तंदुरुस्त। लफ़्ज़ आहे मुस्तक़बिल माना आईंदा। लफ़्ज़ आहे पेशो माना धंधो। लफ़्ज़ आहे अल्लाह वाही माना अल्लाह हाफ़िज़। लफ़्ज़ आहे तरक़ी माना वाधारो। लफ़्ज़ आहे शमसी तवानाई माना सिज खां हासिल कयल तवानाई। लफ़्ज़ आहे मुख्य माना अहम। लफ़्ज़ आहे जिद्दत माना नवाण। मश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे, मारीअ पंहिंजी ज़िंदगी जो कहिड़ो मक़सदु ॿुधायो। जवाब, मारीअ ॿुधायो त हू डॉक्टराणी बणिजी मुल्क जे माण्हुनि जो इलाज करे संदनि ख़िदमत करणु चाहे थी। सवाल नंबर ॿियो, आबिद इंजीनियर छो थो थियणु चाहे। जवाब, आबिद इंजीनियर इन करे थो थियणु चाहे त जीअं हू पक्का रस्ता, इमारतूं ऐं पुलियूं ठाहे मुल्क खे तरक़ी वठाए सघे। सवाल नंबर टियों, क़ासिम साइंसदान बणिजी छा करणु थे चाहियो। जवाब, क़ासिम साइंसदान बणिजी नयूं नयूं शयूं ठाहिण ऐं बिजली जी खोट पूरी करण लाइ शमसी तवानाई ऐं कोयले मां घटि ख़र्च वारा बिजली घर ठाहिण थो चाहे। सवाल नंबर चोथों, ज़िंदगीअ जो मक़सदु कहिड़ीअ रीति हासिल करे सघिजे थो। जवाब, इल्मु हासिल करे महिनत करण सां ज़िंदगी जो मक़सदु हासिल करे सघिजे थो। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि तरक़ी, मुख्य, शमसी तवानाई, सेहतमंद फ़र्द। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जी माना ऐं जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे तरक़ी। तरक़ी माना वाधारो। जुमिलो लिखंदासीं, सिर्फ़ तइलीम सां ई तरक़ी मुमकिन आहे। लफ़्ज़ आहे मुख्य माना अहम या ख़ासि। जुमिलो ठाहींदासीं, कंहिं बि क़ौम जी तबाही जो मुख्य कारण तइलीम में पुठिते हुअणु हूंदो आहे। लफ़्ज़ आहे शमसी तवानाई माना सिज जी तवानाई। जुमिलो ठाहींदासीं, अॼुकल्ह शमसी तवानाई ते हलंदड़ बिजली घर बि ठाहिया पिया वञनि। लफ़्ज़ आहे सेहतमंद माना चङो भलो। जुमिलो ठाहींदासीं, सेहतमंद रहण लाइ ज़रूरी आहे त माण्हू साफ़ सुथरो रहे। लफ़्ज़ आहे फ़र्द
माना माण्हू। जुमिलो ठाहींदासीं, हर मुआशिरे में सुठा ऐं ख़राब फ़र्द मौजूदु हूंदा आहिनि। जीम, सोशल मीडिया ते अव्हां कहिड़ी मालूमात हासिल कंदा आहियो, उन्हीअ बाबति ॿुधायो। जवाब: सोशल मीडिया ते असां इंतिहाई ताज़ा तरीन हालात वाक़िआत जे बारे में मालूमात हासिल करण सां गॾोगॾु मौक़े ते मौजूदु तस्वीरी मालूमात बि हासिल कंदा आहियूं। उन खां अलावा दीनी मालूमात, आम मालूमात, पुराणनि वाक़िअनि जूं ठहियल तस्वीरी फ़िल्मूं पिणु ॾिसंदा आहियूं, जिन जे करे तमामु घणी मालूमात मिली वेंदी आहे। रांदियुनि जी बि मालूमात पिणु मिलंदी आहे। हे अव्हां का बि नुमाइश ॾिठी हुजे त उन बाबति ॿुधायो। जवाब: असां हैदराबाद में किताबनि जे लॻल नुमाइश में वियासीं, जिते केतिरनि ई पब्लिशरनि जा छपियल किताब रखियल हुआ। हर क़िस्म जी मौज़ूअ ते लिखियल किताब इंतिहाई ख़ूबसूरत अंदाज़ में सजायल हुआ। असां ख़ासि तौर ते ॿारनि ते लिखियल किताबनि वारे हिसे ॾांहुं वियासीं। उते ॿारनि लाइ केतिराई मालूमाती किताब हुआ। असां उहो ॾिठो त ॿार केतिराई किताब ख़रीद करे रहिया हुआ, जिन में शाह साहिब जी शाइरी, बुझारतूं, कहाणियूं ऐं ॿारनि जे लाइ कयल शाइरीअ जा किताब वठण में वॾी दिलचस्पी वठी रहिया हुआ। असां बि कुझु किताब ख़रीद कयासीं, पोइ नुमाइश मां मोटी पंहिंजे घर आयासीं। वाह! हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो ऐं जुमिलनि में इस्तेमालु करियो। हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ आहे खिलणु, पका, सवेर, ग़रीब। जी दोस्तो, हाणे हिननि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ आहे खिलणु, इन जो ज़िद थींदो रोइणु। लफ़्ज़ आहे सवेर, ज़िद थींदो देर। लफ़्ज़ आहे पका, ज़िद थींदो कचा। लफ़्ज़ आहे ग़रीब, ज़िद थींदो अमीर। ज़े हेठि ॾिनल तस्वीर ॾिसो ऐं उन बाबति के बि 5 जुमिला लिखो। जी दोस्तो, हाणे जुमिला लिखंदासीं। जुमिलो नंबर पहिरियों, ॻोठ जे ॿाहिरां हिकु तलाउ आहे। जुमिलो नंबर ॿियो, तलाउ में बदकूं, बघ पखी, कुमी ऐं कुझु पखी पाणीअ खां ॿाहिरि मौजूदु आहिनि। जुमिलो नंबर टियों, तलाउ जे किनारे ते ॿारड़ा रांदि खेॾे रहिया आहिनि। जुमिलो नंबर चोथों, ॿार इंतिहाई ख़ुशि नज़र अचनि था। जुमिलो नंबर 5, तलाउ जी कप ते ख़ूबसूरत वण नज़र अचनि था।